बेगुनाहनि खे हिननि पूरी सज़ा ॾिनी। उहा सज़ा बि असां काटी, उहे बि असांखे बेगुनाह हिन जेल में रखियो वेठा, पेरनि में ज़ंजीरूं बि रखियो वेठा। छेड़ो असां हिन शिकनि मां भॼी वेंदासीं। ही ज़ालिम माण्हू आहे, रुॻो असांखे अज़ाब ॾियण था चाहिनि। अदारब हिननि माण्हुनि जे अंदरि दिलि कोन हूंदी आहे छा? दिलि हूंदी आहे, पर हिन दिलि अंदरि ईमान न आयो हूंदो ऐं एहसास ख़तम थी चुको हूंदो। बिल्कुलु घोड़े जी ख़ाली टांकीअ वांगुरु। हे मुंहिंजा अलाह साईं, असांखे हितां छॾाए। न मुंहिंजा भाउ, तूं परेशान न थी, असांजे अल्लाह साईं मदद कंदो नी। द्वार ज़बान बहुत चलता है, इसलिए तुम दोनों की ज़बान काटनी पड़ेगी। मैं अभी जाकर इंस्पेक्टर साहब को बोलता हूँ। इंस्पेक्टर साहब को मत बोलना, हम नहीं बात कर रहे। हम खामोश हो रहे। वो हमें बहुत मारता है, वो बहुत मारता है। खामोश खामोश, मेरा भाई भी खामोश हो गया। खामोश। हाँ ऐसे बोलो ना, ज्यादा ज़बान नहीं चलना वरना। अम्मा, आवां जी तोखे हिकु सची ॻाल्हि सुणायां? सुणाए पुट। अम्मा, हिकु ॾींहुं असांजो घोड़ो दरिया में ख़राब थी वियो हो। तुंहिंजा? हा अम्मा, पूरो हिकु ॾींहुं ऐं राति असां दरिया जे विच में ई बीठा हुआसीं। चो तरफ़ पाणी ई पाणी हुयो, न को माण्हू न ई को सॾु सुणण वारो। पहिरीं त मूंखे ॾाढो डपु थियो, पर पोइ कुझा थियो? अम्मा, पोइ मूंखे तुंहिंजूं दुआऊं यादि अची वियूं। मूं उन्हनि खे चुमियो ऐं रब खे सतायो। पोइ कुझा थियो? जी अम्मा, थोरी देरि खां पोइ वञी इंजन जो हैंडल हयमि त इंजन चालू थी वियो। पुट, इहे तई माउ जूं दुआऊं वठंदे न कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे। अम्मा, मूंखे हाणे ख़बर पई आहे त माउ जूं दुआऊं वाकई बि लॻंदियूं आहिनि। पुट, माउ जूं बददुआऊं बि लॻंदियूं आहिनि ऐं माउ जी बददुआ तूं कॾहिं बि न खणजांइ। न अम्मा, ऐं माउ जूं बददुआऊं कॾहिं बि न खणंदसि। तूं जॾहिं बि जीअं बि मूंखे चवंदे उअं ई कंदसि। अलाह करे तूं हमेशह सुखी ऐं आबाद हुजी। पुट, अलाह साईं तुंहिंजूं इहे दुआऊं क़बूल कंदो। अलाह कंदो त तूं कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे। पर हाणे मुंहिंजी हिकु ॻाल्हि सुण। ॿुधाए अम्मा। तूं जल्दी शादी कर। पर अम्मा, पर खे छॾ। आरिफ ऐं असलम कॾहिं वरनि, मां उन्हनि जे आसरे ते पंहिंजे नुंहं खे पोड़ो थियण कोन ॾींदसि। तुंहिंजो पीउ जेकॾहिं हुननि सां न ॻाल्हाईंदो न, आउं उन्हनि सां वञी ॻाल्हाईंदसि। तुंहिंजो विहांउ हाणे मूंखे जल्दी करणो आहे। सारा, आउं हाणे अकेली हिते कोन ईंदी आहियां। मूंखे हिते डपु पियो थिए, इन करे तोखे साण कोठे आई आहियां। नसीबा, तोखे कंहिंखां भउ थो थिए? अलाए कहिड़ो ओपरो भाई आहे, उहो हिते कॾहिं कॾहिं तड़ ते ईंदो आहे। इहो तूं कुॼा पई चवीं? आउं सही थी चवां। 2-3 ॾींहं पहिरियां आउं हिते ॿेड़ी वटि बीठी हुयसि। हुन भाई मुंहिंजे हथ ते अची हथु रखियो। कुॼा? हा, इन दरिया जो कसम, आउं कूड़ कोन थी ॻाल्हायां। कुॼा थी ॾिसी। नसीबा, मूंखे भउ पियो थिए। उहो ओपरो माण्हू ॿीहर न अची वञे। जे हू हाणे हिते आयो न त डंडनि सां हुनजो मथो फाड़े छॾींदासीं। ज़र हुन तड़ ते ॻोल्हा तो त मूंखे रुलाए रुलाए मारे छॾियो आहे। अगा उन कुछ ॻोल्हा न तूं कूं जफ़ास आहे जेवॾा बाज़ भॼी वञे त पोइ रेस असां ॿिन्हिनि खे कुटे कुटे कचूंबर बणाए छॾींदो।
है न को हाल भाई न को सूरन में साथी, अकेली जिंदड़ी पई लहे ऐं लोड़ी। ओ जोड़ी सूरन वारियों, ओ जोड़ी सूरन वारियों, कयो सूर बजार। ओ किनी घड़ा किनी थोरड़ा, काने सूरन धार। हो दियो डिना जे दातार, हम त झोलिए पाए झलिया। चुमन भी अलाए काॾे वियो, सारा बि कोन थी ॾिसण में अचे। ओ सारा हेॾे अचो, ओ मूंखे दरिया ते वठी हलो, के ताना न्यास दरिया के। तो क्या लगन से ताना तो मुझे बचड़ा मोटाए दे। अकेलो भी आयो बंदो वेंदो भी अकेलो, बचड़न खे भी वञी अकेलो ही ॻोल्हियां। ओ वञे होते वेचारी सरतिन आसारी, वञे होते वेचारी सरतिन आसारी, सरतिन आसारी, सूरन आमारी सरतिन आसारी। मूंसां न ॻाल्हाए, पुलिस वारो बीठो आहे, मारींदो। ही जहिड़ो असांजे साज मालिक हुजनि, मूंखे बुख लॻी आहे, मूंखे बुख हाणे बुख सां गॾु उञ बि लॻी आहे। मट सफ़ा ख़ाली पियो आहे, पाणी न घुरिजाए, हू असांखे मारींदा। तूं मानी न घुरिजाए, हू असांजी ज़बान कटे छॾींदा। कंहिं ख़ुशफ़हमी में अची तुंहिंजे लाइ मानी खणी आयो आहियां, न त तोखे असां बुख में तड़पाए तड़पाए मारण थे चाहियो। आउं मूंखे नथा मारे सघो, आउं समुंड जी उहा पाड़ आहियां जेका खारे में बि ॼमी वेंदी आहे। ठहियो ठहियो, घणी बकवास न कर, चुपचाप करे मानी खा। ॾेई आयो सांस मानी। थोरो सबर करे वठी आ, ज़रे घटि सगी थी वठी ॾियांसि। हाँ वरी कंहिंजी सगी जी ॻाल्हि थो करी गोला? हेड़े उहा ई कुंज जंहिंखे अॼु पाण दरिया ते धपा ॾींदे ॾिठो। हा, जंहिंजे सदके अॼु न छोरे खे असां मानी खाराई आहे, उहा ई न? हा, उहा ई कुंज जंहिं अॼु मूंखां पखी विसारे छॾिया।
विहण जे लाइ हौसलो ऐं जीअण जे लाइ सघ घुरिजे। हौसलो त मूं वटि आहे पर सघ कान्हे। सघ तॾहिं ईंदी जॾहिं आउं कुझु खींदुसि ऐं पीअंदुसि। जंग में त गोरीला नांग ऐं बलाऊं खींदा आहिनि, ही त वरी बि रुखी मानी आहे। मूंखे विहण लाइ रुखी मानी खीअण घुरिजे। हा खीअण घुरिजे। मलूक जा पीउ, मूं हाणे घणो ई इंतज़ारु कयो, हाणे मूंखे पंहिंजो पुटु परणाए ॾे। तूं अचायो ज़िद थी करीं, केतिरा साल सब्र कयो थी, कुझु इंतज़ारु कर। मन जुमन वारनि जा छोकिरा वरी पवनि, पोइ त काज जे साम्हूं काज कंदासीं, उन जो मज़ो ई ॿियो आहे। थोरा थोरा ॾींहं करे एतिरा साल गुज़री विया, छोरा कोन वरिया। हेॾां असांजी छोकिरीअ जी उमिरि पई वञे, होॾां हुन छोकिरीअ जी हयाती पई खरे। हाणे आउं इंतज़ारु कोन कंदसि। जेकॾहिं तूं हाणे जुमन सां ॻाल्हाए त ठीकु आहे, न त आउं वञी पाण सभागीअ सां ॻाल्हाईंदसि। तूं एतिरी जल्दबाज़ी न कर, जल्दबाज़ी न कर, थोरो सब्र कर। असां में बि त काज करण जी सघ पैदा थिए। पाण खे कहिड़ो भितियुनि मथां भत उछलाइणो आहे। अहिड़नि हालातुनि में मिड़ई गुॾो गुॾी करे मलूक जी शादी कराइणी आहे। मुंहिंजी दिलि थी चए जुमन वारनि सां तूं वञी हक़ीक़त कंदे त तोखे जवाबु कोन ॾींदा। मलूक जी मां सच ॿुधाए, ही खीर हथ में आहे। मुंहिंजे मुंहं मां इहा ॻाल्हि निकिरी ई कान थी, पर जे तूं एतिरो तंग थी करे त वञी जुमन वारनि सां ॻाल्हायां थो। जेकॾहिं दिलि सां हा कयूं त पोइ सादगीअ में निकाह करे छोकिरीअ खे घर वठी ईंदासीं, बाक़ी पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे। तूं जल्दी कर, वञ। मलूक हाणे 2-3 रुपया कमाए आयो आहे, इन मां कपिड़ा ऐं कुंवार जो ॿियो सामान अची वेंदो। बाक़ी ॿिए पासे किथां पट सट कंदासीं। ठीकु आहे, मूंखे त नसीबां जे नसीब ते रोअण थो अचे, कुझा कयां। अम्मा तूं चांहि पी, चांहि छो नथी पीए, ठरी वेंदी। अदा जुमन, मूंखे तुंहिंजे घर जे समूरे हालनि जी ख़बर आहे। निमा शामल पाण हिन वक़्तु दरिया जी कंधी भर वेठा आहियूं। आउं इन ॻाल्हि में कतई राज़ी न आहियां त तोखां छोकिरी परणाए वठां। मूंखे घरवारी ॾाढो तंग कयो आहे, हाणे आउं हुनखे कहिड़ो जवाबु ॾियां? खैरू, हाँ पंहिंजी ॻाल्हि त सही आहे, पर असांजा भाग फिकल हूंदा तव्हांजो कहिड़ो ॾोह? अदा जुमन, जेकॾहिं अमीर राज़ी हूंदो त को बि एॾो वॾो ख़र्च पको कोन कंदासीं, न कांवां खे तकलीफ़ ॾींदासीं, रुगो 2 वॻनि में नीकिरी खे परणाए वेंदासीं। अदा जुमन, जेकॾहिं अमीर राज़ी नथा थियो उहो बि ख़ैर आहे। बाबा ज़ोरी जी ॻाल्हि किने, पोइ आउं पियो मलूक जी मां सां जड़ींदुसि। पैदा खैरू, सफ़ा अहिड़ी ॻाल्हि किने, रुगो अॼोको ॾींहुं सबर कर। ऐं सारा जी मां सां सलाह कयां त तोखे जवाबु ॾींदुसि। हाणे उथ त होटल ते चांहि पाणी पी हलूं घर। जहिड़ी माण्हूअ सां पहिरियों दफ़ो दरिया जो चकर ॾेई यकीन कयो, ॾाढो मज़ो आयो। सलमान साहब, अञा वधीक मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं जेको शिकार पाण करे आया आहियूं न, उहो गॾिजी खाईंदासीं। वैसे इहा तव्हांजी महिरबानी आहे, न त तव्हां किथे असां किथे। सलमान साहब, मां पंहिंजे दोस्तनि जो ॾाढो ख़्यालु रखंदो आहियां। हीअ त दरियाव आहे, पंहिंजी पट्टी आहे, पर जेकॾहिं ही चाहियो न तव्हांखे सरहद पार बि वठी वञी सघां थो। न बाबा, ओॾे हली कंहिंखे मरणो आहे? ॿियनि दोस्तनि वांगुरु अवाम ॾिजी विया न। अड़े सलमान साहब, असांजी दुनिया वॾी आहे। हिन दरिया अंदरि असांजा मखसूस
रस्ता ठहियल आहिनि जिते आसानी सां अच वञ करे सघे थी। न साईं जॻह न आहियूं, बसि मिड़ई अवां जो ख़्यालु आहे। बाक़ी रस हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हांखे सलाम आहे। पंदर जा भई त सुखाणिया मस कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझ में एॾो सूर सही निंड न कजे नाखो। तोखे बि निंड नथी अचे? नको, मूंखे त अॼु मांगे घणी परेशानी आहे। को पुटनि जी का ओली ख़बर त कोन पई? न, अधे खैरू वारनि अची तंग कयो आहे। ऐं चवनि था त मोकल ॾे त असीं हुनजी शादी करे वञूं। इहो वरी तूं कुझा थो चवें? ए सही थो चवां, हुननि खे अलाए कहिड़ी बेइतबारी थी पई आहे, पर हू बि त पंहिंजी जॻह ते ठीकु आहिनि। नको, सारा जी शादीअ जी मोकल कीन ॾींदसि। जे सारा परणजी पंहिंजे घर वई त मूं जॾीअ जी सार केरु लहंदो? हू बि सभु ॻाल्हियूं सम्झनि था, पर पंहिंजी बि ज़ुबान थियल आहे। कुझा कयूं? जे अञा बि शादी जी इजाज़त नथा ॾियूं त हू वरी छोकिरो कंहिं ॿिए हंधा परणाए छॾींदा। रुली त वरी बि पंहिंजी निकिरी वेंदी न। त पोइ भल मोकल ॾेनि, छोकिरी परणाए वठी वञनि। हूअं बि सारा जी उमिरि वॾी थींदी पई वञे। कहिड़ी ख़बर मता न्याणी जी बददुआ बि असांखे रुलाईंदी हुजे। अम्मा, आऊं कॾहिं बि तव्हांखे बदुआ नथी ॾेई सघां। ही उमिरि त छा, आऊं अहिड़ियूं 10 उमिरियूं बि ॿाहिरनि जी जुदाई तां कुर्बान करे सघां थी। और क्या साला, चल साहब को बताएं। चल क्या काम से साला, चल। कोई है, मेरी कोई बात क्यों नहीं सुन मुझे बाबू के आड़े अदा खैरू, तूं त असांजे हाल खां वाक़ुफ़ आहीं। जीअं खां पुटु असलम ऐं आरब हितां हलिया विया आहिनि, असांजे घर जूं त ख़ुशियूं ॿुहारियो हलिया विया। केॾी महिल मंझा हूंदा आहिनि, केॾी महिल को मदद करण वारो कोन्हे, को सार लहण वारो कोन्हे। बसि अलाह जी आसिर कयो। अदा जुमन, असां तव्हांजे दुख सुख में शरीक आहियूं, पर न्याणीअ जी उमिरि ख़राब पई थिए, उन लाइ बि त कुझु सोचणो आहे न। न्याणियुनि वीचारनि कहिड़ो ॾोह कयो। अदा खैरल, असलम ऐं आरब जा नसीब ई अहिड़ा हुया या असांजी उतरियल हुई। इन्हे में हिन न्याणी वीचारी सारा जो कहिड़ो ॾोह। आऊं दिलि सां
इजाज़त ॾियां थी। हली तव्हां सारा जी शादी करे वठी वञो, अल्लाह करे सुखी रहे। बाक़ी पोइ जी पारत त असांजे नसीब में रोअण लिखियल आहे, असीं वेठा रोईंदासीं। अदी तू फिक्र न कर, आरब ऐं असलम जल्दी मोटी ईंदा। पंहिंजो घर अलॻि थोड़ो ई आहे, नीकिरी अची मर्ज़ी आहे हिते रहे या हुते रहे। अदी असांजे तरफ़ां नीकिरी खे का बि झल पल कान हूंदी। अदा जुमन, पोइ भला निकाह जो कहिड़ो ॾींहुं रखूं? अजी जेका तव्हांजी मर्ज़ी, पर असांजे अङण ते दुल्हन जा ठका न कजो, न त असांजा हा फाटी पवनि। अदा जुमन, असां बि एतिरा चरिया कोन आहियूं जो तव्हांजे ॾुखनि जे मथां दौलत जा डोंका अची वॼायूं। बस तव्हांजी मर्ज़ी, कीअं आंख सवलो लॻे। अदा जुमन, जुमे जो ॾींहुं सही रहंदो। बस पट ते 2 टे रिलियूं विछाए वेझो, पंहिंजा पाण में आहियूं, तकलीफ़ का न कजो, सादगीअ सां निकाह कंदासीं। बसड़े अदा, आउं त सॼो ॾींहुं वेठी पंहिंजे बच्चनि जूं राहूं निहारे, हिन घस ईंदा हुन घस ईंदा, पर उमेद घटि थी नज़र अचे। अदी अल्लाह ते रख, अल्लाह सब्र करण वारा सां गॾु आहे। अदी तूं दिलि वॾी कर, अल्लाह कंदो आरब ऐं असलम जल्दी मोटी ईंदा। वञे होत वेचारी सरदने आसारी, वञे होत वेचारी सरदने आसारी, सरदने आसारी दर्दने आमारी, हो वञे होत वेचारी। सर, एक पाकिस्तानी आतंकवादी मर गया। मैं समझा नहीं होऊंगा। अच्छा वो साला मर गया सुसरा। सर पता है, तभी तो अपना गुस्सा उस पे निकाला सर। सर हमने उसको इतना मारा कि सुसरा मर गया सर। अरे तुमका पता है, अरे हमरे देश के कितने सिपाहियों को मारा, बहुत अच्छा किया। अरे हम बहुत खुश हुए। अरे अंदर की भड़ास तो निकाल ली ना अपनी। अरे हमरा भी बहुत दिल करता है कि हमारी जेल में जितने भी माहीगीर है ना पाकिस्तानी, इन सब का साला टटवाई दबा दे, सबको एक कमरे में डाल के ना साला आग लगा दे। सर अब उसके लाश का क्या करना है सर? अरे फिलहाल इसको यहीं रहने दो। अरे मैं ऊपर बात करता हूँ, फिर देखते हैं इस गधे की लाश को कहाँ फेंकना है। पड़े रहने दो ससुरे की लाश को यहीं। ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसाह जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसाह।